ईमान वारो तकलीफ़ अचेव त तव्हां सब्र खां मदद वठो, तकलीफ़ अचेव त निमाज़ पढ़ो, मां रब साईं सब्र करण वारनि सां कठे हूंदो आहे। अल्लाह खे अदा उहे बाना प्यारा हूंदा आहिनि जेके सब्र कंदा। तरे मालिक साईं क़ुरान में भी जाते बयान कयो बुध सब्र वारनि जी ॻाल्हि काते सॾु कंदे फरमाई वल असरि इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ व तवासौ बिस सब्र। चो कुरान में सब्र जो हुक्म है, जोर से चो कुरान सब्र तो सेखारे। काथे अदा बेसब्री ला लिखला, काथे कुरान में मातम ला लिखला। मुझे सुन रबी करीम साईं फरमायो मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब वदा बिदावल जाहिलिया फलैस मिन्ना। साईं जन फरमान था जेको मुसीबत जे वक्त में दुख जे वक्त में पांजे गिटन ते धकणी सीनन जो कपड़ा सीने तो फाड़े पान साईं जन फरमान था ए दाहा करे जाहिलियत वारियूं मां मोहम्मद जे उम्मत मां ही नहीं। अदा रब सब्र जो सबक दिनो काथे मालिक जो कुरान सद करे चे तो बुध साहब लाज़म में फरमाइए सुम्मा कान मिनल लज़ीना आमनू व तवासौ बिस सब्र व तवासौ बिल मरहमा उलाइका अस्हाबुल मईमना। कुरान चए तो जिन ईमान आ तो वरी मां रब आज़मायो मान पान भी सब्र कयूं ॿियर खे भी सब्र जी तलकीन कयूं। रब फरमाए तो ये दुनिया जे अंदर ॾिसो था मां रबनि जे लाइ जन्नत जो फैसलो करे छॾियो। अल्लाह खे अदा सब्र करण वारा बाना ॾाढा प्यारा लगदा था। तरे मुझे सुन रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सब्र जो पहिरियों हिस्सो एरे गुण वांगे तव्हां खे कौड़ो लगंदो आ, पर आखिरी जेको सब्र जो हिस्सो आ न रब जो कुरान चवंदो आ वो माखी खां वधीक मिठो हूंदो था। अल्लाह जानींदो आ अब्दुल्लाह बिन मुबारक नाले बुजुर्ग शख्स काबतुल्लाह जो तवाफ तो करे। तवाफ कंदे कंदे हिकड़ी पोड़ी औरत ते नजर पई। 85 साल जी पोड़ी आ, पर नजर जो पैसे हिनखे ईमानी खुशबू अची छो त ईमान वारो ईमान वारे खे सुञाणींदो आ। पाण वटि जे ईमान न हूंदुसि त ॿिए खे छा ॾिसी सघंदो अदा। केॾा हाल खंदा पुछा थो करे अम्मा तूं अमल कहिड़ो कंदी आ? चवे थी अल्लाह जा बाना मुंहिंजो ॿियो कोई अमल नाही, मालिक मांखे आज़मायो मां आज़माइश ते तकलीफ़नि ते सब्र कयो, रब सब्र जो हे सुहिणो नतीजो अता फरमायो। अम्मा रब कीअं आज़माई, छा तोखे तकलीफ़ आई? अम्मा पंहिंजो दास्तान थी ॿुधाई। चए थी अल्लाह जा माना ॻाल्हि ॿुध, ईद उज़ा जो ॾींहुं कुर्बानी जो ॾींहुं हुयो। मुंहिंजो खावंद मुंहिंजो मुड़ुस बकरो वठी आयो ज़ुबह की, मांखे गोश्त जा टुकड़ा करे ॾिनई। मांखे चई त गोश्त चाढ़। मुंहिंजो 5 सालनि जो पुटु मां वटि आयो। अम्मा मांखे गोश्त जो टुकड़ो ॾे, मां टुकड़ो ॾिनोमांसि। अम्मा मांखे काती बि त ॾे, मां काती ॾिनीमांसि। मां सम्झुमि त ॿार रांदि खेॾंदो। अल्लाह जा माना वो 5 सालनि जो मुंहिंजो पुटु मुझे 3 सालनि जे ॿिए पुट खे पंहिंजे भाउ खे ॿाहिरि वठी थो वञी। हेठि उन 3 सालनि जे भाउ खे लेटाए करे उन जे गिचीअ जे मथां काती रखी इएं चवे पियो त अदा नंढड़ा अॼु अबे सुबुह बकरे खे हीअं पे कुटो वठी जो गाको ॾिनई त 3 सालनि जो बच्चो मुंहिंजो कुसिजी वियो। दहां थियूं मां डुकंदी आयमि, ॾिठमि त बच्चो कुठो पियो आहे। ख़बर पई मुंहिंजे खावंद मुंहिंजे मुड़ुस खे डुकंदो आयो। मुंहिंजे 5 सालनि जे पुट ॾिठो त अबो अचे थो मारींदो, भउ खां वठी करे भॻो हिकिड़े जबल ते चढ़े थो। पीउ हकला करेसि थो अब्बा भॼ न मारींदो मां न, पर भउ खां वञी जबल तो पंहिंजो छॾियईं। धिका खाईंदे धूणा खाईंदे ज़मीन ते पहुतो त मुंहिंजे 5 सालनि जे पुट जो बि दम परवास थी वियो। ॿियो लाश बि मुंहिंजे अखियुनि ॾाढो अची पहुतो।
जॾहिं मुंहिंजे खावंदा मुंहिंजे मुड़ुस ॾिठो त हिकु बच्चो हीअं मरी वियो हिकु हीअं कुसिजी वियो मां कीअं जीरो रहां वठी जो उन बि जबल तो पाण छॾियो धिका खाईंदे ज़मीन ते पहुतो त मुंहिंजे खावंद जो बि दम परवास थी वियो टियों लाश बि मुंहिंजे अखियुनि ॾाढो अची करे पहुतो ख़बर पई आहे मुंहिंजी नौजवान न्याणीअ खे जेका शादी शुदाई त हिकु तुंहिंजो भाउ ईअं कुसिजी वियो ॿियो तुंहिंजो भाउ जवां तां किरी मरी पियो तुंहिंजो पीउ बि किरी मरी पियो आहे उन बि दिलि न जले सघी फाटी पई थोरी देरि खां बाद उहो बि लाश अखियुनि ॾाढो अची पहुतो हाणे 4 लाश अखियुनि ॾाढो पिया आहिनि मां सोचियोमां मथे में मिटी विझां त मोटी कोन ईंदा कपड़ा फाड़ा मोटी कोन ईंदा मां वज़ू करे वञी मालिक जो क़ुरान खोलियम अञा जो क़ुरान खोलियां त मूंखे साम्हूं आयत नज़र आई जंहिंमें लिखियो पियो हो त या अय्युहल्लज़ीना आमनु सबिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून लिखियो पियो आहे त ईमान वारो तव्हांखे तकलीफ़ अचे त सब्र कयो वसाबिरू ॿियनि खे तकलीफ़ ॾिसो त सब्र जी तलकीन कयो वराबितू हर हाल में क़ुरान सां राब्तो रखो वत्तकुल्लाह ड्रिजो मां मालिक खां लअल्लकुम तुफ्लिहून रब तव्हां जी में यकीनन कामयाबी रखी आहे अल्लाह जा बाना मां सब्र कयो आहे रब हे सब्र जो सुहिणो नतीजो अता फरमायो तने कुरान चेतो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन ऐं ईमान वारो ॿ कम तव्हां कयो त मां रब तव्हांजो टियों कमु करे छॾिया हिकु सब्र कयो निमाज़ पढ़ो रब फरमाए थो मां सब्र करण वारनि सां निमाज़ पढ़ण वारनि सां मां रब जी रहमत हमेशह कठे हूंदी आहे